सोडल फ़कीर लगारी जेको सिंध जो मशहूर सूफ़ी फ़नकार हो। संदसि पीउ जो नालो अली बिश्क लगारी हो। सोडल फ़कीर 1959 में ॻोठ लगारी बेजरानी तहलको मोरो ज़िलो नौशहर फ़िरोज़ में जन्म वरितो। सोडल फ़कीर जा 4 भाइर आहिनि, जिन मां पाण सभिनी खां वॾो आहे ऐं ॿिया 4 भाइर हिन खां नंढा आहिनि। सोडल फ़कीर लगारी जो ॾाॾो मोहम्मद हसन लगारी गागर ऐं यकतारे ते सूफ़ियाणो राॻ कंदो हो, जॾहिं त संदसि वालिद पुण राॻी हो। सोडल फ़कीर लगारी 20 सालनि जी ॼमार में राॻ जी शुरूआति कई। सोडल फ़कीर पंहिंजे वालिद ऐं अहमद शाह ॻोठ जोड़ालो वारे खां राॻ जी सिख्या वरिती। ॿुधायो वञे थो त सोडल फ़कीर जा वॾा असुल में काछे जे ॻोठ चाकरकोट जा रहाकू हुआ, जेको ॻोठ तहलके जोही ज़िले दादूअ में आहे, जिथां 1990 में लॾे गजरी रोड मोरो में अची वेठा। सोडल फ़कीर शाह साईं बाबा बुले शाह, सचल सरमस्त, जानड़ चंद, रखियल शाह, जीज़ल शाह, राशिद मोराई ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि जी शाइरी ॻाए शोहरत माणी। सोडल फ़कीर लगारी ऑडियो कैसेटुनि सां गॾु मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि जे प्रोग्रामनि में पिणु ॻायो। सोडल फ़कीर खे 2 पुटनि जो औलाद आहे, जंहिंमां हिकु पुटु गुज़ारे वियुसि, जॾहिं त हिकु पुटु साजन मज़दूरी करे ख़ानदान जो पेट पाले थो। सोडल फ़कीर काफ़ी अरसो बीमार रहण खां पोइ 17 जुलाई जी शाम नवाब शाह जे इस्पताल में 65 सालनि जी ॼमार में हिन फ़ानी दुनिया मां वफ़ात करे वियो।